उठाई लिया वारे राय माया रज्जो भाई मुखलिस मिलवाने ना ये कितने मारे दे ये तो ताड़ियां 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 ताड़ी बोल रहे यार राय माता जो बच्चा है वाह राय माता जो बच्चा है बाबा अच्छा बिल घटना न दे मल को तो वाडो हरामी रेमो मल तेरे मुकाबले सकता अरे भैया रज्जो रायमो ऐटे सीधी रोड पे मुझे करेंगे यार रायमो के पत्ते में सीधी 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 रगले हमें को तेरा वाह रायमो वाह रायमो देखो खुदा को सीधी में दो वरना सीधी जो अड्डा नहीं करेगा तुझे मन बदला खुदा रायमो एड़ी ताड़ी यार बड़ा कितने यार बापू के बेटा मारा सीधी से गिरा दे सीधी गिरा दे होशियारी करार होशियारी कराने वाला बड़ा करार सच्चा कराने अब हर कोई मर गया अरे खीरे ने मिले तो के भाई भी बच्चे लगे लगे वो धक्के में लगा हाय अरे तेरे लाला रहीम पठान असांजे सिंध जो उहो मायानास नारी आहे जंहिं बाक़ाइदा पूरी सिंध में असांजो नालो रोशन कयो बल्कि पूरी दुनिया में नालो रोशन कयो पाण तमामु बहितरीन पहलवान ऐं पाण बहितरीन शख्सियत जो मालिक आहे असांजो वॾो भाउ वाह वाह हेॾा सॼे मुक़ाबलनि ताईं सख़्त वाह खान सही खान मोहम्मद शोरे खे घुमाए वेठो वरी खान मोहम्मद शोरे खे जातो लॻो छॾाइण जी कोशिशि करे वाह वाह खान मोहम्मद शोरे खे ख़बर पवंदी त खान अवान सां मुक़ाबलो आहे खान अवान सही बाक़ाइदा पहलवान है बाकायदा मनकार मुक्ति खान अवान ये शरीफ अवान ये सभई हिकिड़े उस्ताद जा शागिर्द मुक़ाबलनि ताईं सख़्त ही अल्लाह ॾिठा जो भाई थियो है ताड़ी लगे वाह वाह सही ॿई पहलवान हिक ॿिए खे तोड़े टके रहिया आहिनि ॿई पहलवान बहितरीन मुक़ाबलो करे रहिया आहिनि ॾिसो मशादो थिए मुक़ाबलनि ताईं सख़्त ॿई सुहिणा गला ॿई वाह वाह रे खान मोहम्मद शोरा वाह हाणे जेको ताड़ी न वॼाईंदो ख़ुदा गलो हुनजे हथ में निकिरो करणी ताड़ी त वॼायो खान मोहम्मद शोरे जे लाइ ताईं सख़्त अॻियां अनाउंसमेंट ते वेठो आहे अगरि के बि माण्हू खे इनाम मोकिलणु चाहे त मोकिले सघे थो अॻियां मुक़ाबलनि ताईं सख़्त ऐं बलवंत शीदी भाउ खे रली में वेड़े हल वाह रे गुलाब बलोच वाह इहे उछलनि जो टक त हथ जी वरी गिरी वई हवा हाणे छो वाला दिलि थियणु घुरिजे नाले सजाद रहो 1500 रुपया नवा सजाद राव करो आई पहलवान सजाद राव करो हीरो पहलवान है सजाद राव करो इधर सदाम मला के तारुफ जो मुताज कोने हेलो पहलवान है हल सदाम मला मुझे एडो वणंदो आहे माउ खाई गलाई बेहतरीन पहलवान सदाम मला सजाद राव न हिनखे माउ छॾाइणो आहे शुरू किया तो सभिनी जे लाइ इनाम थी सॼे मलागढ़ मां मूंखे शीदीअ सौ ॾिनो माइक खे ॾींदो न वाह साईं इरफान जा ॿ टक छॾणो न आहे ॿ टक खण पंहिंजे भाउ खे हल रे हेॾी वॾी भला खे ईअं उछलाई ख़ुदा जो कसम जहिड़ो करे सूज़ जी त मेन टुप ॾेई गिरी पई साॻी वॾे हिकिड़ी ज़ोरदार
दरिया खान टेबारी जो 500 रुपया बिल पहलवान ते सालू शीदी ते साजे हिन सजाद राउकड़े ते दरिया खान जी वॾी महिरबानी जो पहलवान ते बिल रखी आई पहलवान एड़ा बेहतरीन पहलवान वाह पहलवान रजब राइमा वाह इलाही ला खास करे असां जो भलोड़ पहलवान रही चुको है पर हींअर जेको सो वेचारो मां नथो वड़ी सघे बाकायदा मलाखड़े में गूंजे रहियो आहे वॾी महिरबानी लाला रहीम पठान जिते ईंदो हुते असांखे ख़ुशी थींदी आहे लाला रहीम पठान जी हिकिड़ी पंहिंजी तबियत आहे सोनी शख़्सियत जो मालिक आहे मालिक साईं आबाद करे लाला रहीम पठान खे मुक़ाबले में ताईं संगत ॾिसण छा थो थिए नंढड़े बलोच खे इनाम ॾियो नंढड़े बलोच खे दिलि खोले भाई वाह वाह हिते बस खान मोहम्मद बस यार वरी बस ना उथी ईअं न कर बस खान बहादुर ईअं न कर बस ना उथी हेॾा